अरे पर डॉक्टर छा दिनो था को खत दिनो था को सरदार जो ले छा दे खबर न तो पैस हेडा अची हेडा ॾिसो हेडा हिकिड़ो मिनट बीस तक सलाह मशवरो तो करीस एड़ू कचिस उनका पूछा कि उन्हें छा जो पर्चो तस तोखे भी पढ़ण कोन तो अचे लानत पे को पढ़ियो सही कोन पापा हेडा हिकिड़ो लॻेसि तो वेठी अथसि वाइड़ी वेठी अथसि इन सां ॾिसोसि अचे ॾिसो बैटरी लॻल अथसि अलाए छा अच्छी हां ॾिसो अचे इन खां पुछीसि बाबा अचो हलीस अचीस अचीस ॾिसी हिकिड़ी वाइड़ी बीठी अथसि अस्सलाम वालेकुम अरे वाइड़ी हेॾे ॿुधाईंसि ही डॉक्टर ॾिनो अथसि को ख़त ॾिनो अथसि को छा ॾिनो अथसि छा लिखियलु अथसि ख़बर आहे ॿिनि पर्चनि में बसि इहो ई लिखियलु अथसि ख़बर आहे घुमाड़ा छा ख़बर तस ॿुधायोसि न ख़बर आहे अरे भाई छा थो लिखियलु अथसि ख़बर अथसि छा ख़बर अथसि ख़बर आहे छा ख़बर आहे डॉक्टर बसि इहो लिखी ॾिनो अथसि ख़बर अले ख़बर न तस ख़बर जो होसि त हुनखे पोइ इलाजु छो न की हीउ छा लिखी ॾिनो अथसि ख़बर आहे घुमाड़ा लिखियल छा हिन में ॿुधायोसि असांखे ही बाबा ही छाजो पर्ची अथसि ही ॿी पर्ची अथसि हिकिड़ी ही पर्ची अथसि हिकिड़ी हेठां ही वॾो पर्चो अथसि छा अथसि ख़बर आहे छा थो चएसि हिन खे छा थियो अथसि किरी खचा निभागा छंडरा तू भी न फड़ेस थर थर भजणो थो पएसि ख़बर आहे अरे निभागा चुप त कर घोड़ो ॾे चढ़ी थो वञा छा लिखियलु अथसि ख़बर आहे पोइ तूं परेशान मां 6 महीने न फड़ तूं जो मोकल चल मां छा कंदी मां हिन वाइड़े खां त पुछूसि बाबा ही ॻाल्हि ॿुधीसि ही छा लिखियलु अथसि मुंहिंजा प्यारा ही असांजो मरीज़ हुते खंघ में मरेसि थो ही डॉक्टर लिखी ॾिनो अथसि छा लिखियलु अथसि ख़बर आहे अरे खुदा जो को ॻोढ़ो करे ही ख़बर आहे ख़बर हेॾो ॿिन्हिनि पर्चनि में नंढनि पर्चनि में रुगो ख़बर आहे लिखियलु अथसि ख़बर आहे तोखे यार पोइ तूं परेशान हेॾनि छंडनि जे मुंहुं लॻणो थो पए ख़बर आहे अरे मार करे तोखे त घोटो ॾे चढ़ी विया मथां बाबा ॾिस ॻाल्हि ॿुधीसि ही मरीज़ असांजो खंघ सहक में मरे थो ही डॉक्टर अलाए छा लिखी ॾिनो अथसि ख़बर आहे बसि इहो लिखियलु अथसि ख़बर आहे तोखे छोड़े कहीं छॾियो आहे भला तोखे रसे में ॿधल हुई छा ख़बर आहे खुदा जो को मार पए साल ख़बर आहे ही छा आहे ख़बर आहे हिनखे निभागे खे सॼो ख़बर अथसि त पोइ ही ॿुधाए न खुदा जो को मार पवई छा लिखियलु अथसि ख़बर आहे पोइ ॿुधारी छो न तो छा लिखियलु अथसि तूं छरियो आहे ख़बर आहे ख़बर आहे हा त राणू ख़बर आहे अरे बाबा असांजो मरीज़ मरी वेंदुसि खुदा खे मनीसि कुझु ॿुधाए पोइ को माण्हू मंझंदि जो टाइम आहे पघर ॾिसी तूं केरु कोन्हे तूं अकेलो बीठो छा लिखियलु अथसि ख़बर आहे असांजो अमरा पकड़ जो त ॿुधाए जोड़ तो छा लिखियल ख़बर चए तो ख़बर आहे छा ख़बर आहे जेको गुस्सो चएसि थो मूंखे तो चएसि थो न तो मां त छो स्कूल मोकिलियो मखरी हुनजी कढ मेहुन जी कढ तूं पढ़ी है त तूं जो मुकारे चलान मां छा कयांसि वॾा न फड़िया त नंढा बि न फड़ंदसि बस ख़बर आहे पढ़ो अरे हिनखे मां कराए सघां खुदा खे मन यार परेशान न कर बाबा छा लिखियलु अथसि ॿुधाइजो तो पढ़ियलु लिखियलु लॻींदो ख़बर आहे अरे पोइ ख़बर थी असांजे मरीज़ तूं मराइण जे चक्कर में लॻो आहीं ख़बर थी त ॿुधाईंसि छा लिखियलु अथसि ख़बर आहे मूंखे तूं छा थो छा लिखियल आहे में ॿुधाए छो नथो यार मूंखे ख़बर आहे यार असां देर तेस तो यार वेंदासीं असां ख़बर आहे हल चवां मां छा कयां यार तूं फड़ी है न हिन करे मां ख़बर अरे ख़बर अथसि त ॿुधारीसि न ख़बर आहे ख़बर आहे सक ख़बर आहे